बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्तु हेडलाइन। जैकबाबाद में मज़दूर शहरी इतिहाद पारां जिम्स ऐं सिविल अस्पताल में दवाउनि समेत सहूलतनि जी खोट ऐं डायरेक्टर जिम्स अब्दुल वाहिद जी मुबैना करप्शन ख़िलाफ़ हाजी ग़ुलाम नबी रिंद, शाहनवाज़ समेजो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं प्रेस क्लब आॾो धरणो हणी नारेबाज़ी कई वई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिविल अस्पताल में दवाउनि जी खोट समेत कंहिं बि क़िस्म जी का सहूलत मौजूद न आहे ऐं साॻियो ई हाल जिम्स जो बि थी वियो आहे, जिते डायरेक्टर जिम्स अब्दुल वाहिद ट्रगड़ पारां करप्शन कई पई वञे, जंहिंजा असां वटि सबूत भी मौजूद आहिनि। उन्हनि मुतालबो कंदे चयो त डॉक्टर अब्दुल वाहिद ट्रगड़ खे हटाए संदसि जाइ ते अॻूणो डायरेक्टर रिटायर्ड ब्रिगेडियर ज़ुबैर अहमद शेख खे आंदो वञे ऐं सिविल अस्पताल जी तबाही जी जांच कराए मुलवसिन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जैकबाबाद में 3 ॾींहं अॻु पीपल्स पार्टी जे अॻूणे तालका सदर अली नवाज़ पांवर पारां मुबैना तज़लील जो निशानो बणियल हारी मोहम्मद अली पांवर जवाबदारनि जी अदम गिरफ़्तारी ऐं जवाबदारनि पारां केस तां हथ खणाइण लाइ धमकाइण ख़िलाफ़ पंहिंजे पोढ़े माउ पीउ सां गॾिजी प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो आहे। नौजवान ऐं संदसि वालिदैन जो चवणु हो त जवाबदार बाअसर आहिनि, असांखे केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे, उहे सरेआम घुमी रहिया आहिनि, जिन खां असांखे ख़तरो आहे। उन्हनि अपील कंदे चयो त पीपल्स पार्टी जे अॻूणे तालका सदर अली नवाज़ खान पांवर ऐं संदसि भाउ समेत समूरे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। जैकबाबाद में 7 ॾींहं अॻु गाहपीड़ी वेझो क़तल थी वियल नौजवान सैयद असलम शाह जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संदसि वारिसनि जो औरतुनि ऐं ॿारनि समेत क़ौमी शाहराह ते रेलवे फाटक बंदि करे हथनि में क़ुरान पाक खणी एहतजाज। मक़तूल असलम शाह जे वारिसनि जो चवणु हो त क़ातिल बाअसर आहिनि, जंहिं सबबि पुलिस खेनि गिरफ़्तार न करे रही आहे। हुननि IG सिंध खे अपील कंदे चयो त सैयद असलम शाह जे क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे खेनि कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। मुबारकपुर में कारह तकरार तां बंगलानी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो, फायरिंग, कुहाड़ियूं लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी, इस्पताल मुंतकिल। ज़ख़्मियुनि में मोहम्मद पुनल बंगलानी, मोहम्मद नवाज़ बंगलानी, मुर्तज़ा बंगलानी, ग़ुलाम रसूल बंगलानी ऐं अब्दुल रज़ाक बंगलानी शामिल आहिनि, जिन खे पुलिस लेटर ॾियण बाद सिविल अस्पताल जैकबाबाद मुंतकिल कयो। मीरपुर माथेलो में क़ौमी शाहराह ते बस स्टॉप वेझो डहर की मालपीड़ी ते वींदड़ डॉटसन ऐं ट्रक विच में टक्कर, 2 ॼणा थॾे ते फौत, 2 ॼणा मरणींग। इत्तला ते पुलिस लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मीरपुर माथेलो पहुचायो। फौत थींदड़नि में सोहांजड़ो वासी गुलण बोज़दार ऐं यारू लुंड वासी शाह अली लुंड शामिल आहिनि, जॾहिं त साबिर अली बोज़दार ऐं अफ़ज़ल लाड़िक ज़ख़्मी आहिनि। शादात कोट में ईदगाह रोड ते अणसुञातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि 45 वरियनि जे लाल खान मक्सी खे गोलियूं हणी मरणींग करे छॾियो, जंहिंखे संदसि वारिस गणती जोगी हालत में सिविल अस्पताल खणी आया, जिते डॉक्टर्स पारां फौत थियण जी तस्दीक कई वई। अस्पताल में मौजूद मक़तूल जे पुटनि जो चवणु हो त असांजी कंहिं सां का बि दुश्मनी न आहे, असांजे वालिद खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। खानपुर जे ॻोठ मोहम्मद हयात बिरोही मां 13 वरियनि जो नीगर अजीबुर रहमान बिरोही गुज़िरियल 2 महीननि खां पुरइसरार तौर लापता। खानपुर थाणे ते इत्तला ॾियण बावजूद पुलिस अञा ताईं मुंहिंजे नीगर जो पतो न लॻाए सघी आहे। लापता थियल नीगर जे वालिद जी दांह। मसू भुरगड़ी वेझो 3 धुरी मोरी ते आबादगारनि जो SDO आबपाशी शमशाद चन्ना पारां ज़रई पाणी जी वाराबंदी कंदे टंडो सईद खान शाख जो पाणी बंदि करण ख़िलाफ़ हाजी चंड, कामरेड सिद्दीक चंड, अब्दुल रज़ाक खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगारनि जो चवणु हो त SDO आबपाशी रिश्वत न ॾियण सबबि 3 धुरी मोरी तां टंडो सईद खान शाख ते हथरादू वाराबंदी कंदे दरवाज़ा हेठि करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि असांजो फसल सड़ी रहियो आहे ऐं असांखे लखें रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। हुननि घुर कई त SDO आबपाशी शमशाद चन्ना ख़िलाफ़ कार्रवाई करे हथरादू वाराबंदी ख़त्म कई वञे। नवाब वली मोहम्मद में सिंध तरक्की पसंद पार्टी जे सीनियर वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समेजो खे मिलियल धमकियुनि ख़िलाफ़ STP हाउस खां ज़ाहिद हुसैन चांडियो, नूर मोहम्मद मक्सी, वसीम मीरजत ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त जाम अब्दुल फताह समेजो खे धमकियूं ॾींदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। काज़ी अहमद में टेंट एंड डेकोरेशन दुकान जे मालिकनि, मूवी मेकर्स, फनकारनि ऐं पोरियतनि पारां कारोबार बंदि हुअण ख़िलाफ़ तालका प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़ पोरियतनि हैदर उनड़, बादशाह बोज़दार, मौजन मरी ऐं ॿियनि जो चवणु हो त गुज़िरियल 6 महीननि खां कारोबार बंदि हुअण सबबि दुकाननि जी मसवाड़ बि घरां अदा करे रहिया आहियूं। कारोबार न हुअण सबबि बुखूं काटण ते मजबूर आहियूं। हुननि अपील कंदे चयो त ॿियनि कारोबारनि जीअं असांखे बि SOPs तहत कारोबार खोलण जी इजाज़त ॾिनी वञे।
मसूबुरगड़ी प्रेस क्लब में गोठ अल्लाहयार भट्टी जे रहवासिन हाजी खान भट्टी ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दाहियो आहे त टंडो गुलाम हैदर वासी बाअसर शख्स मोहम्मद परेल भट्टी पंहिंजे पुटनि सां गॾिजी गंदो पाणी छोड़ करण लाइ गुज़िरियल 70 सालनि खां क़ाइम सरकारी खॾ ते कब्ज़ो करे अॾावती कम शुरू करे छॾियो आहे। ॻोठाणनि पारां मना करण ते उन्हनि खे धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। सरकारी ज़मीन ते कब्ज़े जो नोटिस वठी बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मटियारी में गुज़िरियल ॾींहुं CIA पुलिस पारां मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई दौरान ॻोठाणनि सां थियल झड़प ऐं पुलिस कार्रवाई ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ मजीदाणो बिरादरी जे अलाउद्दीन मजीदाणो, जमालुद्दीन मजीदाणो, अमीर मजीदाणो, शम्स मजीदाणो, मुस्मात रोज़ीना, मुस्मात जन्नत, मुस्मात लाल खातून, मुस्मात ज़रीना समेत 25 मर्दनि ऐं 23 औरतनि समेत 48 ॼणनि ख़िलाफ़ ड्यूटी अटकाउ ऐं जवाबदारनि खे ज़बरदस्ती आज़ाद कराइण जो केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त हिन महल ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। ऐं हैदराबाद में सिंधियाणी तहरीक जी सालियानी चूंड D10 पली जो हाउस ते थी गुज़री। सुभानी ॾाहिरी मरकज़ी सदर चूंडिजी वई। नई चूंडियल बॉडी में उमरा समूह मरकज़ी सीनियर नाइब सदर, सलमा लाशारी नाइब सदर, ज़रका हाली पोटो जनरल सेक्रेटरी, हुस्ना राहूजो जॉइंट सेक्रेटरी, अफशीन मेमन डेप्यूटी सेक्रेटरी, प्रेस उमरो प्रेस सेक्रेटरी, मरियम गोपांग खजानची ऐं मरूबत हाली पोटो सकाफ़ती सेक्रेटरी चूंडिजी वयूं आहिनि। नई चूंडिजी आयल बॉडी खे अवामी तहरीक जी मरकज़ी नाइब सदर हुरुनिसा पली जो हलफ़ खणायो। ही हुयूं हेडलाइंस। पनवाकिल में सियासी समाजी धुरिन पारां सिंध में गैर कानूनी तौर आबाद थियल अफ़गाननि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। पनवाकिल खां तफ़सील ॿुधाए रहियो आहे माजिद महेसर। जी बिल्कुल असीं मौजूद आहियूं पनवाकिल प्रेस क्लब लॻ हिते सियासी समाजी सिविल सोसाइटी पारां अॼु अफ़गान खे नेकालनि ख़िलाफ़ वॾो एहतजाज कयो वियो आहे। अॻुवाणनि जो मुतालबो छा आहे, अचो त उनखां पुछूं था त उनजो छा चवणु आहे। सही ॻाल्हि इहा त काफ़ी अरसे खां वठी केतिरा साल थी विया आहिनि असांजी सिंध जे अंदरि ही जेका धारियुनि जी लोध आहे उहा यलगार आहे, उहा असांजी सिंध जे रिसोर्सिस ते क़ाबिज़ थी वेठी आहे ऐं उनजी न सिर्फ़ु उन ते क़ाबिज़ आहे पर उन सां गॾु ॿिया जेके मुआशिरे जा काफ़ी जेके मसाइल थियनि था पिया, जीअं बदअमनी आहे ऐं उन खां अलावा असांजे जेके हक़ तलफ़ी आहे। सो असां चाहियूं था त जनरल टर्म्स एंड कंडीशन्स ते उन स्टेटिक कंडीशन्स ते जॾहिं हू आया धारिया त उनजो टाइम हिकिड़ो ख़तमु थी चुको आहे। हाणे महिरबानी करे ऐं तंग आहे त जंग आहे त हाणे महिरबानी करे असांजी हीअ जेका सिंध ख़ाली कनि। एहतजाज आहे, हिन जो मक़सदु असां वटि हिकु मुआहिदे तहत अफ़गानी धारिया असांजे मुल्क ऐं सूबे में राज पज़ीर थिया हुआ, उन्हनि जो उहो टाइम पीरियड 31 जून ते पूरो थी चुको आहे ऐं असीं हाणे हुक्मराननि खां मुतालबो था करियूं त तव्हांजो थियल मुआहिदे ऐं कानून तहत उन्हनि धारियुनि खे वापसि करे असांजी धरती जेको पहिरियों ई माशी बहरान बेरोज़गारी ऐं बदअमनी जे मसइलनि जे वर चढ़ियल आहे ऐं हाणे असीं वधीक हिननि जो भार नथा बर्दाश्त करे सघूं। 30 तारीख़ ते अफ़गानी जो जेको मुदो पियो ख़तमु थिए, असांजो इहो ई मुतालबो आहे त हितां जेका अफ़गानी आयल आहिनि इन्हनि खे वापसि उरे पंहिंजे मुल्क अफ़गानिस्तान मोकिलियो वञे। धारियुनि जी सिंध में लोध अॻे ई घणी आहे। अवां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियुनि जो चवणु आहे त हिते जेकी सिंध में गुज़िरियल वॾे अरसे खां वठी जेकी धारियुनि जी जेकी लोड आहे उहा वधंदड़ आहे। उन में सियासी जेके समाज जी जेके धुरियूं आहिनि पनवाकिल प्रेस क्लब वारो अॼु एहतजाज कयो आहे। हिन जो मुतालबो आहे त जेके अॻियूं पहिरियों तारीख़ूं जेके मुक़ररु हुयूं उन्हनि ख़िलाफ़ बि जेको आहे का बि तारीख़ अहिड़ी पेश न कई वई जंहिंमें धारियुनि खे जेको आहे निकाल न कयो आहे। हुकूमत खे घुरिजे त धारियुनि के ख़िलाफ़ जेको आहे तारीख़ हलाए, धारियुनि खे सिंध मां निकालियो वञे। कैमरा टीम सां गॾु माजिद महेसर, जेकम न्यूज़ पनवाकिल। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।